वेलकम बैक नाज़रीन। ब्रेकिंग न्यूज़ तमाम शेयर कंदासीं। सिंध ज़रई यूनिवर्सिटी के अॻूणे वाइस चांसलर डॉक्टर रजब मेमण जो मढ़ मिट्टीअ मां हवाले कयो वियो आहे। डॉक्टर रजब मेमण जो मढ़ हैदराबाद इलाइक़े गुलिस्तान सज्जाद के कब्रिस्तान में मिट्टीअ मां हवाले कयो वियो। इन वारे सां तफ़सील मालूम कंदासीं। टंडे जाम आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अज़हर लोची असां सां लाइन ते मौजूद है। जी अज़हर। यूनिवर्सिटी जो अॻूणो सीनियर वाइस चेयरमैन ऐं सिंध ज़रई यूनिवर्सिटी जो अॻूणो वाइस चांसलर सियासी समाजी अॻवान ऐं सिंध परत सक्सेस डॉक्टर रजब मेमण खे अॼु सवें आले नखिन सां जेको आहे मिट्टी मां हवाले कयो आहे। गुलिस्तान सजाद वारे इलाइक़े में जेको आहे डॉक्टर रजब मेमण जी जनाज़े नमाज़ अदा करण बैदि संदसि घरवारी जे भर में जेको आहे तदफीन कई वई आहे। हवाले सां तव्हांखे ॿुधायां त तदफीन में डॉक्टर अयाज़ लतीफ़ अली जो जामी चांडियो, डॉक्टर फतेह मोहम्मद मरी, हैदर शाहनी, ज़ुल्फ़कार हाले पोटो, इस्माइल कुंबर, सुरेश कुमार समेत जेको आहे ॿियनि सियासी समाजी अॻवाननि जेको आहे जनाज़े नमाज़ में शिरकत कई। उन हवाले सां तव्हांखे ॿुधायां त तदफीन बैदि जेको आहे सिविल सोसाइटी अॻवाननि पारां डॉक्टर रजब मेमण खे भेटा पेश कई वई। जॾहिं हिन वक़्तु जेको आहे पोयरनि सां मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि ॿियनि पारां ताज़े जो सिलसिलो बि जेको आहे जारी आहे। जी अलविदा। वरी महिरबानी अज़हर, इस वाले सां अपडेट करण जे लाइ।